रोहिड़ी तालको अस्पताल जेका करोड़नि जी बजट खणे पई, रोज़ाना उते सवें हज़ारें बीमार माण्हू दवा लाइ परे परे खां अचनि पिया। पर सिहत खाते मक़ामी इंतज़ामिया जी नाअहली सबबि अस्पताल में 3 महीननि खां दवाउनि, डॉक्टरनि, स्टाफ जी सख़्त खोट पैदा थियल आहे। इलाज दवा न मिलण ते सवें मरीज़ प्राइवेट अस्पतालुनि में फुरजण लॻा आहिनि। ॿुधायो वञे पियो त मुबैना तौर ते अस्पताल जा डॉक्टर अमलो प्राइवेट अस्पतालूं खोले सरकारी दवाऊं उते इस्तेमाल करे माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटनि फिरनि पिया। अहिड़े अमल ते शहरनि ऐं ईंदड़ मरीज़ ख़्यालनि जो इज़हार कंदे ॿुधायो त हुननि चयो त लखनि जी आबादी वारे शहर जी अस्पताल मां माहिर डॉक्टर बि गुम आहिनि। ॿियनि बि प्राइवेट अस्पताल में किरायो वञे पियो, जिते 40,000 फीस आहे। अहम सरकारी मशीनरी ज़रियनि मूजिबि गुम आहे। सोलर बैटरियूं, एसीज़, जनरेटर बि डॉक्टर ऐं डॉक्टराणियूं घरनि में हलाइनि पिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।